ऑल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन सखर ज़िले के जनरल बॉडी जो इजलास ज़िले सदर अब्दुल हमीद महर जी सदारत हेठ थी गुज़रियो। इजलास में चेयरमैन एपका सिंध जान मोहम्मद सोलंगी, वाइस चेयरमैन एपका सिंध अब्दुल कयूम खोसो, डिवीजनल सदर एपका सखर सदर निसार अहमद भट्टी, मोहम्मद अली ऐं ॿियनि उहिदेदारनि मेंबरनि वॾे अंग में शिरकत कई। इजलास की शुरुआत कुरान पाक की तलावत से कई वही। इजलास में तंजीमी अमूर समेत एजुकेशन यूनिट के इलेक्शन, मुलाजमन के प्रमोशन और पेंशन बाबत ख्यालन जो इजहार किया। जॾहिं त एजुकेशन यूनिट के चूंडुनि के हवाले से समूरन उहिदेदारनि ऐं मेंबरनि सां सलाह मशवरा कया विया ऐं इन हवाले से 6 रुकनी कमेटी पिण जोड़ी वई। इजलास के खिताब कंदे सूबाई चेयरमैन जान मोहम्मद सोलंगी, अब्दुल कयूम खोसो ऐं ॿियनि एपका अॻवाणनि जो चवणु हो त मुलाज़मनि खे केतिरनि ई मसइलनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। सिंध हुकूमत असांजा जाइज़ मुतालबा पूरा करे मुलाज़मनि में पकड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में हक़नि जी हासिलात लाइ जदोजहद जारी रखी वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची